कराची में जेके गैर कानूनी हाउसिंग स्कीम्स आहिनि उहे एतिरियूं आहिनि जो हिकु त असांखे ख़बर ई नथी पवे। अच्छा, सिस्टम एॾो स्ट्रॉन्ग आहे, जेकॾहिं को मां पाण मुरादो वञी कंहिं ऑफिस मां कंहिं अथॉरिटी मां चेक करायां त फलाणी जेका हाउसिंग स्कीम आहे लीगल आहे या इलीगल आहे, त उहो बि चवंदा आहिनि भई लीगल आहे, त मां छा कंदो वञी हुते प्लॉट बुक करायो या अपार्टमेंट बुक करायो XYZ जेको भई पोइ पैसा ॾिया त हक़ीक़त में सिरे त तव्हां मूंखे ॿुधायो त हिन वक़्तु इहो पहिरियां त इन कम में मुलविस केरु आहे? छा ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां वटि नंढड़ो कमु बि सिस्टम खां सवाइ नथो थी सघे त हीअ गैर कानूनी हाउसिंग स्कीम छो बि एॾियूं वॾियूं बंगला पिया था ठहनि, वॾा अपार्टमेंट, वॾा ईअं अलाए छा मां छा भलाऊं पियूं थियूं ठहनि, मंज़िलूं 20 मंज़िला इमारतूं पियूं थियूं ठहनि। इन सिस्टम में केरु आहे कराची? वरी ज़मीर अब्बासी खे तव्हां हिते खणी आयो मां। अच्छा, उहो हिते बि आहे छा कयूंसि भला? हाणे तव्हां सिस्टम में जेकर लॻाए छॾियो अथसि साईं ज़मीर अब्बासी, हाणे वरी थोरो पोइ था अचूं। हाणे येलो लाइन इहा त हाणे जा अची विया न 2022, 23, 24 साल अची विया, 25 साल, इनखे छॾिजो। हाणे थोरो पोइ था अची वञे। ज़मीर अब्बासी लॻो अथव रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़, रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ सिंध, मां सभु ज़मीनूं लैंड हुनखे, हाणे तव्हां ठेको हुनखे ॾेई छॾियो। ज़मीर अब्बासी शुरू कयो हितां खां वठी, तव्हांजी बैरियर टाउन आहे या तव्हां फ्रॉम कराची था वञो, टोल प्लाज़ा क्रॉस था कयो, ॿिन्ही साइडुनि ते बैरियर टाउन अॻिते अची वियो, उनखां DH अची वियो, पर उनखां अॻिते हलंदा हलो अप टू द जाम शोरो। कहिड़ियूं कहिड़ियूं स्कीम्स अची तव्हां हलियो कराची हैदराबाद हलो त केॾी महिल पाण चकर था ॾेई अचूं, पाण गॾु हलंदासीं, पाण गॾु हलंदासीं ऐं इहे ॾिसंदासीं। मोर देन 300 स्कीम्स, 300 प्लस स्कीम्स जेके अथव, जंहिंमें GFSS अथव, GFS एग्ज़ैक्टली, जंहिंमें साइमा अथव, जंहिंमें फलकनास अथव। क्लियर ॻाल्हि थो ॿुधायांव आबाद वारनि खे, हुसैन बख्शी साहब बेहतरीन इंसान है आप। हसन बख्शी साहब एग्जैक्टली, आई एम सॉरी, हसन बख्शी साहब, यू आर सच ए ग्रेट मैन, आई लव यू। बड़ा जबरदस्त नाम है, मुलाकात भी है, सलाम दुआ कहीं पे हम मुलाकात भी होती है आपके साथ। द थिंग इज, हसन बख्शी साहब तव्हां वटि बि आयो, असां प्रोग्राम बि ॾिठो, उन में काफ़ी जेको आहे चई साईं असां त वॾो ज़ुल्म आहे ऐं असां एतिरी पेमेंट, साईं तव्हां हलो त सही, हसन बख्शी साहब खे बि तव्हां गॾु कयो। ऐं तव्हां इहे ॾिसो त अलॻि अलॻि सोसाइटीज़ जेके 300 सोसाइटीज़ ठहियल आहिनि, इन सिस्टम पहिरियों केरु पियो हलाए? छो जो बख्शी साहब त खुली न ॿुधाईंदो न, धंधे वारो माण्हू आहे, कारोबार जो माण्हू आहे, एतिरी ॻाल्हि असां वांदा आहियूं न साईं, असांजो कमकार त आहे कोन। त उते उहे रेगुलर आहिनि स्कीम्स जेके आहिनि, उन्हनि वटि परमिशंस आहिनि उन्हनि स्कीम्स ते, मोर देन 300 प्लस स्कीम्स कराची में। सिर्फ़ कराची, असां वञूं था फ्रॉम कराची टू जामशोरो, कराची ॿिन्ही साइड्स ते, किथे फार्म हाउस ठहियल आहिनि, किथे छा ठहियल आहिनि, किथे छा ठहियल आहिनि, सभु इलीगल अथव कंप्लीटली। माना हे जेके बि माण्हू हाणे इन में पैसा जमा कराए वेठा आहिनि, माना फ़िलहाल साईं मां त इन लाइ हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे, मुंहिंजी डिमांड आहे, मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, मुंहिंजी अपील आहे त हिन ते GIT ठाहियो। इन ॻाल्हि खे सोलो करण जे लाइ, इन ॻाल्हि खे सोलो करण जे लाइ ॾिसो तव्हां असां त गपशप था लॻायूं न, असां वी आर नॉट दी अथॉरिटी की हुननि खे प्रूफ कयूं त बाबा हीअ ग़लति आहिनि या सही आहिनि। उनखे प्रूफ करण जे लाइ हिकिड़ो सोलो कमु आहे, बहितरीनु कमु आहे हिकिड़ो जेको आहे, उहो रिक्वेस्ट बि कयां थो, अपील बि मुंहिंजी आहे त हिकिड़ी GIT ठाहियो कंहिं जी, जंहिंमें नैब हुजे, नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो हुजे, जंहिंमें FIO हुजे, जंहिंमें MI हुजे, मिलिट्री इंटेलिजेंस, या ॿियो को अहिड़ो को खुफ़िया इदारो उहो हुजे, ऐं हसन बख्शी साहब चेयरमैन आबाद खे तव्हां गॾु कयो। हुननि खे चओ त तव्हांजो हिकु रिज़र्वेशन्स बि आहिनि, उहे बि तव्हांजूं निकिरी ईंदियूं, या इरेगुलरिटीज़ बि आहिनि, उहे बि तव्हां रेगुलर उन्हनि खे करे वठो। माण्हुनि खे तव्हां तबाह छो था कयो यार? माना सुभाणे वरी बैरियर टाउन, मतिलबु आउं नंढड़ो ॻाल्हि कयां हिकिड़ी नंढड़े जुमिले में, त इन हिसाब सां माना जेकॾहिं पाण कराची खां जामशोरो ते वञूं था त ही 300 नंढड़ा बैरियर टाउन बि आहिनि, 300 सेम माना नाला खणी मटियल आहिनि, पर तरीक़ेकार साॻियो ई आहे। माण्हू हुते बि लुटजनि पिया, माण्हू हिते बि लुटजनि पिया, ही नंढड़ा बैरियर टाउन, नंढड़ा बैरियर टाउन। अच्छा, हाणे तव्हांखे जेकर सिस्टम जो मां तव्हांखे ॿुधायो वञा, मां तव्हांखे नाला थो ॿुधायां, अली हसन बुरोही साहब, हा जी, अली हसन ज़हरी बुरोही जेको बि आहे, ॻाल्हि आहे इहा, वेस्ट में सिस्टम सॼो तव्हां वेठा हलायो, ऐं तव्हांखे जेकर हब मां MPF करे छॾियूं, ऐं उन खां पोइ तव्हांखे मिनिस्टर छा जो कयूं, रेवेन्यू। साईं इनखे चवंदा आहिनि बिल्ली दूध के ऊपर बिल्ली की रखवाली करना। साईं ख़ुदा जो वास्तो अथव, तव्हांजी पॉलिसी इहा ई आहे छा यार? तव्हां अली हसन बुरोही खे अंगूठो छाप आहे, अंगूर उनखे तव्हां जेको लॻाईंदो, तव्हां जेको पंहिंजो हुन में जेको अली हसन ज़हरी जे हवाले सां हिकिड़े डिप्टी कमिश्नर बि अख़बार में हिकिड़ो इश्तिहार हलायो हुयो, ऐं जंहिंमें हुन इहो चयो हुयो त ही लैंड ग्रेबर आहे, ही जेके बि हिते शयूं करे थो त माण्हुनि सां ॾेती लेती न कनि। उन DC खां पुछा त कहिड़ी आहे कि न, ऐं उन खां पोइ उन DC
खे हटायो त वियो पर डीसी माफ़ी घुरी माफ़ी त मां मूंखां ग़लति मां इंफॉर्मेशन निकिरी त उन मामले ते त डीसी माफ़ी घुरी चुको आहे न उनखां मतिलबु जेकॾहिं डीसी ठीकु हुयो त पोइ त डीसी खे माफ़ी न वठणु डीसी वज़ीर आज़म जो भाउ हुजे त माफ़ी करणु न घुरे हा न पर डीसी या डीसी जो भाउ वॾो जेको कोई जनरल साहिब हुजे हा त कॾहिं माफ़ी न घुरे हा उहो इहो ई चए हा ऐं अली हसन बुरई खे ॿधी पिया चवनि साईं डीसी वेचारो छा आहे कमज़ोर नंढड़ो लिखी छो एॾो एॾी वॾी हिमत कई हिमत करे वियो न डंडे ते करे वियो हूंदो न कंहिं न कंहिंजे हा डीसी कहिड़ो घर वारनि चयो हूंदो त हीअं लिखी आहे या हलो थी सघे थो भला को हुनखे ॾिनो हुजे ॿ टे रुपया ॾेई वञे पर हुन कंट्रोल में न आयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे डीसी खे चयो माफ़ी ॾे लिखी करे साईं डीसी या ईअं हुजे त डीसी सां सिस्टम में न आयो हुजे सिस्टम में नंढड़ा नंढड़ा कमदार अथव डिप्टी कमिश्नर साईं पहिरियों डिप्टी कमिश्नर जी पोस्ट हूंदी डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट डीएम वॾी ॻाल्हि हूंदी साईं एसएसपी छा मां चवां थो तव्हां करे जेकॾहिं छॾियो आहे साईं डीसी साहिब इख़बार में इहो लिखाए छॾियो पोइ वरी इख़बार में ॿीहर इहा वज़ाहत ॾियण जी ज़रूरत छो पेश आई उनखे माफ़ी वरितई हुन में माज़रत कई सिंध में रहणो होसि न न रहियो त कोन पोइ हटायो वियोसि न त ज़ाहिर थियो जॾहिं तव्हां हिकिड़े सियासी माण्हू ते तव्हां इहो इल्ज़ाम हणी छॾियो ऐं तव्हां हुनखे चई छॾियो त लैंड ग्रेब साईं प्रोब कयो न मतिलबु इंक्वायरी कयो न उहा थियणु खपे मां न उन- हिकिड़ो मां- डिप्टी कमिश्नर बसि हिकिड़ो इतलाह लाइ नोटिस हणी छॾियो हुन में हणी छॾियो इख़बार में त उन सां कंहिंखे लैंड ग्रेबर त नथा थी सघूं नथा चई सघो न सर मां इन लाइ त अर्ज़ु थो- तव्हां वरी उहो नालो न न मां अर्ज़ी इन करे थो कयां मां अपील इहा थो कयां मां JIT थो ठाहिणु चाहियां अच्छा। मां रिक्वेस्ट त हुनमें मां नथो ज़ाहिर चवां साहिब जो मेंबर थिए JIT जो JIT में घुराइनि सभु अच्छा ईअं इन्वेस्टिगेशन लाइ घुराइनि मेंबर त जेको आहे पंहिंजो नैब FIA ऐं कोई इदारो को अहिड़ो हुजे हा। ऐं उन में हसन बख्शी साहब खे बि तव्हां बेशक मेंबर कयो ऐं न चेयरमैन उहो कीअं मेंबर थींदो उनजो पंहिंजो अची इल्ज़ाम वेंदो न इल्ज़ाम त पोइ अची वेंदा हुनजो पंहिंजो दाऊं टे आहिनि जहिड़ा एजेंसीज़ हूंदियूं त पोइ हुनखे ॿुधाइनि सही न हाणे ॻाल्हि त क्लियर थी वेंदी न हा, तव्हां- हाणे छा आहे जो हिकिड़ो तव्हां- हाणे हाणे हसन तव्हां- बख्शी खे घुराइजे तव्हां जीअं चओ था अच्छा। ॿियो नालो खयो आहे तव्हां हाजी अली हसन बुरोई खे तव्हां अली हसन घुरायो, ज़हरी साईं बुरोई जो- सभिनी खे ख़बर आहे हा। बादशाह ज़रदारी साहब तव्हां ॻाल्हियूं एॾ था कयो सॼी दुनिया खे मूंखे ख़बर ख़बर आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे मूंखे ख़बर न आहे अली मुंहिंजी हसन बुरोई छा पियो करे मुंहिंजी- तव्हां था चओ त मुंहिंजी सही आहे। मुलाक़ात ई न आहे, मूंखे ख़बर ई न न त आहे। मुंहिंजी मुलाक़ात बि कोन्हे सची ॻाल्हि इहा आहे सिद्दीक़ आदम जी खे त घुरायो हा। सिद्दीक़ आदम जी खे घुरायो तैमूर डोमकी खे घुरायो इहो वरी केरु आहे तारिक आराई खे घुरायो फारूक अहमान खे घुरायो तैमूर डोंकी केरु आहे? कादिर पटेल खे घुरायो न उहो त कादिर पटेल खे सुञाणियो साजिद जोखी खे त सुञाणो साजिद जोखी खे साजिद भाई खे घुरायो ॿ टे नाला ॿिया खयां था। मलिर बलीर मां आयो सभु नाला खणी वियो न, साईं हाणे तैमूर छा डोंकी मां खां पोइ ॿियो कहिड़ो हाणे नालो हर हर मां नाला त कोन खणंदुसि तव्हां न। वरी अॻिले पॉडकास्ट में घुराइण वाइदो न कयो, मूंखे कोन नाला न ॿुधायो। हिन जा नाला खयां त तव्हां मूंखे सम्झाईंदा भलो ॿुधाईंदा हलो न असांजे नाज़रीन खे केरु आहिनि साईं मां छो ॿुधायां इहा तव्हांखे तैमूर डोंकी केरु आहे? JIT ॿुधाईंदी तारिक आराई केरु आहे? मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा JIT जेका आहे न मूंखे घुराईंदी न जेॾी महिल न साईं तव्हां हाणे हिन मार्क्स करे वञा। तव्हांखे ज़रूरी त कोन्हे न घुराए पोइ सर भले घुराए जेकॾहिं असांजे प्रोग्राम ते JIT ठहे त हा। पोइ हो त तव्हां नाला तारीफ़ त पूरो करायो न हुनखे नोटिस त मोकिलिनि साईं तव्हांजे प्रोग्राम ते मलिक रियाज़ जो कमु थी वियो बादशाह हा त तव्हांजे प्रोग्राम ते JIT नथी थिए सघे ठही तव्हांजी प्रोग्राम खे बाक़ाइदा JIT ठहंदी साईं इंशाल्लाह हा हा बिल्कुलु अच्छा हाणे इहे जेके नाला आहिनि न ही जेके नाला आहिनि JIT जेके आहिनि न मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा JIT जेकॾहिं हिननि खे घुराए थी हिननि सभिनी नालनि खे वरी नाला खणूं छा नथा खणूं खामखार तव्हां चओ था नाला खण पराइण न असां ईअं नथा चऊं अच्छा असां ईअं नथा चऊं मुंहिंजो चवणु ईअं न गैर आहे कानूनी स्कीमुनि में हे माण्हू मुलविस आहिनि तव्हां इहो था चओ जी एग्ज़ैक्टली बिल्कुलु मुंहिंजी जेका मूंखे इंफॉर्मेशन आहे हाणे न, मूंखे evidence based information- एविडेंस पाण घुराईंदा ॾिसो न एविडेंस मां तव्हां फाइल नथा खणी न तव्हां वटि जेका इंफॉर्मेशन जेका मूंखे इंफॉर्मेशन आहे ऑफ कोर्स यस न त मां नालो की खणा साईं सही आहे मां माना जेकॾहिं सुभाणे हिन मां केरु तव्हांखे चैलेंज करे कोर्ट न में मूंखे छा लाइ चैलेंज करे साईं JIT में वञे न न JIT त जॾहिं ठहे न ज़रूरी न आहे साईं मां को दफ़्तर त न आहियां न तव्हां अच्छा या कंहिं त ते मां इल्ज़ाम खणो पिया न कि न मां इल्ज़ाम न बिल्कुलु हे नाला खणी मां तव्हां- हिकिड़ो अर्ज़ु करे वञा मां हिकिड़ी ॻाल्हि अञा क्लियर करे वञा मुंहिंजो इल्ज़ाम कंहिं ते बि न आहे मां इंफॉर्मेशन बेस्ड हिकिड़ी ॻाल्हि कई आहे रिक्वेस्ट कई आहे JIT ठाहिण जे लाइ उनखे मुलज़िम ठाहिण या उनखे क्लियरेंस ॾियणु इदारनि जो कमु मुंहिंजो न आहे कमु तव्हां रुॻो हिन में निशानदेही कयो पर फलाणा मां निशानदेही थो कयां ही मां माण्हू निशानदेही थो कयां तव्हांजे मां बिल्कुलु बकौल हे जेके नाला अच्छा, खयां आहिनि इहे माण्हू मां कराची में बिल्कुलु- गैर कानूनी रिहायशी स्कीमुनि में मुलविस साईं आहिनि इन जे मथां जेको आहे ज़मीर अब्बासी हो हाणे ॿुधायो हिन जे मथां हिननि सभिनी मथां केरु हो ज़मीर अब्बासी हो तव्हां ज़मीर अब्बासी ॻाल्हाए घणा नाला मूंखे ज़मीर घणा अब्बासी जी एॾी वॾी हैसियत कोन्हे जो अली हसन ज़हरी जे हाणे मूंखे ॿुधायो त ज़मीर अब्बासी मथां केरु हूंदो केरु हूंदो अलाए हा साईं हाणे इहो कोन ॿुधाईंदोसां हाणे तॾहिं तव्हां अॻिले दफ़े घुराईंदो न हा। ज़मीर अब्बासी जे मथां माना ज़मीर अब्बासी त साईं कमदार आहे न वरी ॿिया कमदार वरी हेॾा न फलाणा टीरा जेके आहिनि पर ॻाल्हि इहा त ज़मीर अब्बासी जे मथां वॾो आशीर्वाद आहे तमामु वॾो आशीर्वाद आहे
उनजे करे यार 2 महीना थी विया न त कुझु बि न थियो आहे थींदुसि बि कोन, उहो त इन ते छो नथो थिए एंटी करप्शन वारनि खे थियणो बि नाहे। सोचो त सही न, तो सभु गॾु साईं, चटाभेटा सोचो आहिनि त सही न, एंटी करप्शन डिपार्टमेंट यार हिकिड़ो डिपार्टमेंट आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो वॾो सियासी डिपार्टमेंट आहे। सर ॻाल्हि आहे इहा त जेकर ज़मीर अब्बास जी 8.5 अरब जेके कॉन्ट्रेक्टर्स खे ॾिना त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सीएम साहब असांखे छो थो मोटाए ॾे यार, सोचो त सही। भला गैर कानूनी स्कीम्स में भला हिन जो सिस्टम हूंदो, ज़मीनूं कराए ॾींदा हूंदा या सभु शयूं, पर इन में जेको सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो इदारो आहे उहो छा थो करे, पोइ उनखे नज़र नथो अचे। साईं हाणे मार्क्स करे ॾियां, हिकिड़े डिपार्टमेंट असां वटि त जेको आहे डिपार्टमेंट जीअं हूंदा आहिनि त तव्हां 2-3 रुपया ॾेई वियो त तव्हांखे ॿुधाईंदा भाऊ 2 महीना तू रही वेंदे घटि में घटि, 4 महीना तू रही 6 वेंदे, महीना, 8 महीना, 6 महीना 8 महीना, साल बाल घणो थो थिए न साईं, उन ते वरी पोइ रिपेमेंट करणी हूंदी आहे महीने महीने ते। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी नौकिरी ईअं अथव मिंटनि ते थी हले, माना कॉइन्स विझंदा वञो, टक 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 करे वञनि, तव्हांखे हिकदमि रेड लाइन अची वेंदी, बाबा तुंहिंजा पैसा ख़तम पिया थियनि, पैसा विझी सां नौकिरी कंटिन्यू कयूं, इज़ी लोड कराए, माना इज़ी लोड कराए न, इज़ी लोड ते तो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हले, नंबर 1। नंबर 2, हिकिड़ा ऑफिसर, हिकिड़ो पैरेलल वरी सिस्टम, उहो ठेको तव्हां वठी सघो था, वठो न ठेको को बिल्डिंग कंट्रोल था, ठेको वठो साईं, बहितरीन ठेको अथव, सभिनी खे पहरावी जेके ऑफिसर हलाइनि था न। तव्हां ऐं मां केॾी महिल हिकिड़ो प्रोग्राम था रखूं ऐं असां हलूं था, विल गो फ्रॉम दी तव्हांजो जेको आहे अल आसिफ स्क्वायर, हितां खां पाण निकिरूं था, इहे 2 पासा डिपार्टमेंट, इन वरी अलॻि हिकिड़ो डिपार्टमेंट अथव साईं, इवेक्यूटर्स डिपार्टमेंट बोर्ड, इवेक्यूटर्स ख़बर अथव जेके उन पुराने जेके हिंदुनि जो मतरूका अबलाग जंहिंखे अॼुकल्ह औकाफ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ईटीपी बि साईं। अच्छा, इन जो जेको ओएमसी आहे, 1 मैन कमीशन साईं, असांजो मोहतरम बि अथव ऐं वेरी मच कॉम्पिटेंट शुएब सडल साहब, ही इज़ द फॉर्मर आईजी, ऐं तव्हांखे ख़बर आहे मशहूर ज़माना केस, मशहूर ज़माना केस बि जेके बि हुजनि, ॻाल्हि आहे इहा मुर्ज़ा भुट्टो क़त्ल जो, ही इज़ द एट द मोमेंट चेयरमैन खां बि मथे उहो आहे, ऐं सुप्रीम कोर्ट जी हुन ते जेके डायरेक्शन से आयल आहे, ही इज़ ओएमसी 1 मैन कमीशन, हिकिड़ो ई माण्हू कमीशन में 8-10 हूंदा आहिनि, उहो पाण हिकिड़ो आहे शुएब सडल, नंबर 1, उन जे अंडर में आहे चेयरमैन ईटीपी, उहो वरी जेको आहे इदारनि पंहिंजो लॻायो आहे हाणे, उहो पंहिंजो लॻाए थो त बाबा हाणे वञी करे उनखे साफ़ सुथरो कर, ऐं जेको आहे पॉलिश करे हिननि खां जेके इहे जेके ज़मीनूं में आहिनि ख़ाली वञी कराए, पर वीचारो उहो बि कमु न करे सघिया। उन जी वजह इहा आहे, हिकिड़ी ट्रेन आहे न साईं, उनजो तव्हां साम्हूं इंजन त नओं हणी छॾींदो, दॿा त पोयां पुराणा आहिनि न, थकल डिपार्टमेंट अथव साईं, सफ़ा एतिरा करप्शन जा केसिस अथनि, एतिरा कोर्ट्स में केसिस अथसि, इन में को एडमिनिस्ट्रेटर आहे, को डिप्टी एडमिनिस्ट्रेटर आहे, को रूरल आहे, को अर्बन आहे, सभु मड़ी वेठा हलनि साईं। इतां खां पाण शुरू कंदासीं हलणु, इहे जेके तव्हांजा अल आसिफ ते ॿिन्ही पासे जेके आहिनि अड्डा ठहियल आहिनि, तव्हांजा जेके आहिनि गाॾियूं बीठियूं आहिनि, वरी बसूं बीठियूं आहिनि, ट्रांसपोर्ट अड्डा साईं, इहे टोटल तव्हांजे ईटीपी बि लैंड अथव, ट्रांसपोर्ट जा अड्डा जेके आहिनि न, पोइ कब्ज़ा थियल आहिनि या किराए ते ॾिनल आहिनि, ॿई किराए ते कोन ॾिनल। अच्छा, ईटीपी बि कानून अथव, या त तव्हां किराए ते उन्हनि खे ॾियो, या तव्हां हुनखे लीज़ करे ॾियो, हो ईअं वेठा हलनि, न सिस्टम त कंदा हूंदा, पैसा त ॾींदा, उन खां बग़ैर को हलणु ॾींदो छा? मां त इहो दौर कयां साईं, त सिस्टम हले वेठो, ईटीपी बि जो अलॻि, त पोइ त ग़रीब इदारो कोन्हे, पोइ त माना चङो माल वारो इदारो आहे साईं, इदारो ग़रीब आहे, माण्हू अमीर आहिनि, ऑफिसर उन जेके आहिनि, सम्झो न ॻाल्हि, ऑफिसर ॾिसो थकल ऑफिस, बिल्कुलु मां ॾिसी आयो आहियां। त थिंग इज़, ईटीबी खां पाण स्टार्ट कंदासीं, ॿई पासे कंहिं पठाण कब्ज़ो कयो वेठा आहिनि, हा, ॼण वज़ीरिस्तान आहे, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी लैंड आहे, इहा अफ़गान बस्ती बि हिन जी अथव, इहा बि टोड़ियूं वरी अची विया आहिनि, अफ़गानी वेठा आहिनि, उन खां पोइ जेको आहे गन्ना मंडी जे फलाणा तीर आहे, ॿई पासा साईं, लैंड एतिरी आहे जो हिकिड़ी हिन जी नंढी लैंड 1 अरब जी अथव, हिते त माना खरबनि जी ज़मीनूं आहिनि, रुॻी हिते न आहिनि, गुलिस्तान जौहर वञो तव्हां, हिननि हिकिड़ो कमु चङो कयो, कॉटन एक्सचेंज वारो जेको बिल्डिंग ख़ाली करायूं आई चंद्रिका रोड ते, उन खां पोइ एफआई हुननि ॾेई छॾियो आहे पंहिंजे ऑफिस खे रेंट ते, हलो इहो चङो कमु कयूं, एटलीस्ट जेको आहे लीगल कमु थियो, एटलीस्ट जेको आहे एफआई रेंट ते ॾिए थी न उन्हनि खे, इहो कमु चङो थियो। बट तव्हां ई मां अॻिते हलंदासीं, बैरिया टाउन ऐं ॿई पासा तव्हां चेक कजो, ॿिन्ही पासनि खे काउंट कजो त केतिरियूं तव्हां वटि जेके आहिनि सोसाइटीज़ आहिनि, नंढा नंढा बैरिया टाउन्स आहिनि भॻोल तव्हांजे, ऐं को आबाद वारो त पाण खणी हलूं न, हा, हसन बख्शी हलंदो पाण सां, उन्हनि खे बि त चऊं त साईं ॿुधायो त सही, ही फलाणी 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 स्कीम्स आहिनि, हिन कागज़ात आहिनि, हिननि खां पुछो, कंसर्न बि त हुजे न, असां रुॻी कचहरी त न करे अचूं न, हुते चांहि वांहि पी करे कोल्ड ड्रिंक पी करे मोटी हलिया अचूं रस्ते मां, जाम शोरो ताणी हलो। कोको ग्रीन वारो हिकिड़ो केस हो, ऐं उन्हनि मूंखे चयो साईं हमारा बड़ा ज़्यादती हो गई फलां, एज अ कंसल्टेंट, त मूं चयो पेपर्स लेके आओ, पेपर्स उन्हनि ठुआ ई कोन, मुंहिंजो ख़ुदा जा बंदा, जाली कमु सिधो मुंहिंजे था खणी चयो, ॿधाईंदो मूंखे बि खामखा जेको,
मां हथ कढी वियोसान उन खां अच्छा हुते हुननि फार्म हाउसिस ठाहे छॾिया अथव हल हैदराबाद जे वेझो अथव तव्हां यू आर कमिंग फ्रॉम दी हैदराबाद टू दी कराची लेफ्ट साइड साईं 350 एकड़ ज़मीन अच्छा इहा ठटे में पई अची लेफ्ट साइड ठटे में थी अचे राइट जामशोर में थी अचे इफ यू आर कमिंग फ्रॉम दी हैदराबाद नैब उन ते प्रोब कयो नैब उहा ज़मीन वापसि वठी करे उहा हुनखे सीज़ बि करे छॾी उहा ज़मीन जेका आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खे नैब रिटर्न बि करे छॾी आहे हाणे तव्हां नैब वारनि खे मञी कोन था असां 350 एकड़ फार्म हाउस अञा ठहिया पिया आहिनि फार्म हाउसिस ठहिया पिया आहिनि तव्हांखे खपे अथनि जेको खपे मसइलो कोन्हे उहो तव्हांखे मुफ़्त में ॾेई छॾींदा न असां इन करे जंग में वेंदा हा असां बि कोन वियासीं मूंखे बि ॾियनि पिया हिकिड़ो अच्छा न, पर ट्रस्ट जी जेकी ज़मीन आहे इन में केरु वरी मुलविस आहे कब्ज़नि में साईं वरी इहे साॻिया नाला ॾेई खणी या हे वरी ॿिया मामला आहिनि हे वरी हुननि या हे खे पंहिंजो पाणी कराइनि था कब्ज़ा साईं हुननि खे एतिरी जाम शयूं पयूं आहिनि हुननि खे हिन जा माण्हू आहिनि कुझु न कुझु किथे न किथे ॾिसो न तव्हां हिकिड़ो एरिया आहे उते वेही ट्रस्ट जी ज़मीन अची तव्हां कब्ज़ो करे पंहिंजो ठाहे करे फर्स्ट क्लास करे छॾियो घणा हिन में पठान आहिनि जेका असां स्टार्ट था कयूं अच्छा घणा हिन में जेके आहिनि गुलिस्तान जौहर में आहिनि गुलशन इकबाल में आहिनि तव्हां हिननि जी हिकिड़ी प्रॉपर्टी साईं ही जेका प्रॉपर्टी आहे चुंदरीगढ़ रोड ते कॉटन एक्सचेंज वारी जेका आहे एसोसिएशन वारी बिल्डिंग अरबे रुपए जी ज़मीन आहे अरबे रुपए जी बिल्डिंग आहे ऐं उहा हुननि ख़ाली कराए विया ऑल डन ऐं इहो जेको आहे हेड्स ऑफ टू दी चेयरमैन ETPB बिल्कुलु उनखे सलाम आहे इहो कमु कराए वियो पर छा आहे जो हुनजी थकल टीम आहे असांखे अलाए छो कोन था रखनि कंसल्टेंट रखे ॾियनि को असांखे मड़ी पेट्रोल ॾियनि त यकीन कयो त मां त अलाए केतिरियूं ख़ाली कराए ॾियां पुलिस वारनि खे नोटिस ॾियूं त बाबा अचो DC खे मां नोटिस ॾियो त अचो बाबा एंकरोचमेंट वारनि खे अचो बाबा ख़ाली करायूं मां त साईं मिंट कराए ॾियां